साथियों, अवां सां मुखातिब आहियां एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो, यूट्यूब मज़लूमनि जी आवाज़ में। मोहतरम साथियों, हर ताक़तवर शइ पाण खां कमज़ोर खे पंहिंजो खाज बनाए थी। शींहं जो मक़सदु हरणी खे खाइणु, ज़मींदार जो मक़सदु हारी खे खाइणु, सनअतकार जो मक़सदु मज़दूर खे खाइणु, ब्यूरोक्रेट जो मक़सदु पंहिंजे हेठें क्लास जे मुलाज़िम खे खाइणु, समाजी तंज़ीम जे वॾे ऑफिसर जो कमु पंहिंजो पाण खां कमज़ोर खे खाइणु। जॾहिं बराबरी जा निज़ाम समाज में मुतारफ़ न हूंदा त पोइ ईअं ई थींदो। कुझु ॾींहं अॻ में हिकु इंतिहाई शरीफ़ नफ़्स जंहिं माण्हू खे मां सम्झंदो हुउसि त हीउ माण्हू कॾहिं बि ॾोह नथो करे सघे, उहो पाण नेब जो जज हुजे। नेब जो जज हैदराबाद क्लब में मुंहिंजो वञणु थियो हिकु तक़रीब में, हिकु प्रोग्राम हुजे दोस्तनि जी अफ़्तार डिनर जो। मुंहिंजा प्यारा साथियो, जॾहिं हुते मुंहिंजो वञणु थियो त पब्लिक सर्विस कमीशन जो उहो माण्हू जंहिं अरबें रुपया पब्लिक सर्विस कमीशन मंझां कमाया आहिनि, ऐं उन माण्हू नौकरियूं ईअं सरेआम खपायूं, 20 लख 50 लख करोड़। उहो चेयरमैन सां मिलियलु हूंदो हुयो, मेंबर्स सां मिलियलु हूंदो हुयो, सेक्रेटरी सां मिलियलु हूंदो हुयो। उन माण्हू पे नौकरियूं खपायूं। उहो करप्ट तरीन माण्हू नेब जे जज सां हैदराबाद क्लब में राति जी मानी खाइणु आयो। मूं सम्झो त अॼु इंसाफ़ जो जनाज़ो निकिरी चुको। उन जा कुले कांधी थी करे उन इंसाफ़ खे अॼु कब्रिस्तान में दफ़न करे आया। ये क्या बात हो रही है? जब आपका जज नेब का करप्ट बेईमान सिंध पब्लिक सर्विस कमीशन के बंदे के साथ, उसको भी मालूम है ये कितनी रिश्वत लेता है, नौकरियों को बेचता है और मजलूमों को का हक मारता है, उसके बावजूद वो उनके साथ कंपनी करता है। क्यों? या तो उनसे नौकरी की उसको उम्मीद है या उनसे पैसों की उम्मीद है, इसलिए उनको ये हर चीज़ मिलती है। साथियों, मैं बहुत उस दिन से अफसरदा हूँ, मायूस हूँ।